त चवे थी त टुकड़ा टुकड़ा करे शिकारी कुतन जे हवाले करे छॾिया। सिकंदर तुझे मथा सिर कुर्बान करे चलींदो। ही सब ना मर्दन ना मर्द ही चूड़ियों पंहिंजी बाहन में पाए बिन माइन खे ॾेखारियो। सिकंदर ओरिजिनल इहो छापरन वारो लाश खपे। निडारे से भञो से न भला ॿई टंगू देर थी थिए। कसम आदे वॾे जो जीवन खाने ईद उल फितर जो शानदार तोहफो सिंधी फुल एक्शन फिल्म हकदार डायरेक्टेड बाय सतार नोहानी राइटर सादिक तनहा चांडियो ॾिसण न विसारींदा सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिंधु यूट्यूब चैनल ते।